लेक्चर में असी डिनोमिनेटर के रेशनलाइज करण सिखंदासीं। डिनोमिनेटर ही डिनोमिनेटर इरेशनल आ, हिन के रेशनलाइज करण जो मेथड इहो आहे त असी हिन के मल्टीप्लाई भी कंदासीं ऐं डिवाइड भी कंदासीं हिकिड़े साॻे ई नंबर सां। कहिड़े सां? हिते प्लस आहे त असीं हिते माइनस लिखंदासीं। हिन के रेशनलाइज करण जो इहो मेथड आहे। माइनस ही सेम 2 + 3 आहे त असां हिते 2 - 3 मल्टीप्लाई भी कंदासीं, डिवाइड भी कंदासीं। जॾहिं मल्टीप्लाई भी कयूं, डिवाइड भी कयूं त हिन क्वांटिटी ते को बि फ़र्क़ु कान पवंदो क्वांटिटी ते, यानी ही 1 जे बराबरि हूंदो आहे। हूअं ई 1 यानी ही हाणे आंसर खे न्यूमिनेटर खे न्यूमिनेटर सां, डिनोमिनेटर खे डिनोमिनेटर सां। 2 - 3 डिवाइड बाय 2 + स्क्वायर रूट 3, 2 - स्क्वायर रूट 3 ये थींदो 2 - स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 2 जो स्क्वायर माइनस स्क्वायर रूट 3 जो स्क्वायर। ही थींदो 2 - स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 2 जो स्क्वायर थी वेंदो 4। हिन खे असीं डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर सां सोल्व कयोसीं। a + b आहे, a - b आहे, तॾहिं थी वियो a² - b²। 2 जो स्क्वायर थींदो 4 माइनस स्क्वायर स्क्वायर ऐं स्क्वायर रूट हिक ॿिए में कटिजी विया, थींदो 3। 2 - स्क्वायर रूट 3 डिवाइड बाय 1। 2 स्क्वायर रूट 3 खे 1 सां आंसर थी वेंदो 2 - स्क्वायर रूट 3 जॾहिं 1 सां डिवाइड कंदासीं। क्वेश्चन नंबर 2 सॉल्यूशन। हिन खे रेशनलाइज कंदासीं। 1 डिवाइडिंग एंड मल्टीप्लाइंग बाय दिस क्वांटिटी 3 - 2 स्क्वायर रूट 2 डिवाइड बाय 3 - 2 स्क्वायर रूट 2। हिते प्लस आहे तंहिंजे करे असीं मल्टीप्लाई माइनस लिखी विच में मल्टीप्लाई भी कंदासीं, डिवाइड भी कंदासीं। न्यूमिनेटर खे न्यूमिनेटर सां, डिनोमिनेटर खे डिनोमिनेटर सां। 3 - 2 स्क्वायर रूट 2 डिवाइड बाय, हिते प्लस साइन आहे, हिते माइनस साइन आहे, त ही फार्मूलो a - b a + b इंटू a - b, हिन फार्मूलो तहत असां हिन सोल्व कंदासीं त ही थींदो a² - b²। डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर हिन फार्मूले खे चइबो आहे। 3 जो स्क्वायर माइनस 2 स्क्वायर रूट 2 जो स्क्वायर। 3 - 2 स्क्वायर रूट 2 डिवाइड बाय 3 जो स्क्वायर थींदो 9 माइनस ही माइनस 2 जो स्क्वायर कयूं थींदो 4 ऐं स्क्वायर रूट 2 जो स्क्वायर कयूं त 2 थींदो 4 × 2। ही थींदो 3 - 2 स्क्वायर रूट 2। पहिरियां मल्टीप्लाई छॾायूं, थींदो 4 × 2 = 8, 8 थी वेंदो। 9 खे सबट्रैक्ट कयूं, 9 मां 8 सबट्रैक्ट कयूं त थींदो 3 - स्क्वायर रूट 2 डिवाइड बाय 1। 1 सां डिवाइड कंदासीं, साॻियो ई आंसर थींदो 3 - स्क्वायर रूट 2। ही थी वियो आंसर।